हैदराबाद बार हिन सूबे जी ॿियो नंबर वॾी बार आहे। सखर ऐं लाड़काणो न आहे, कराची खां पोइ जेकॾहिं वॾी बार आहे त उहा हैदराबाद बार आहे। ऐं हैदराबाद बार खे ही चाहिनि था त 2 खां 2.5 3,000 वकील इलेक्शन जे नाले ते ओॾा ई निकिरी वञनि ताकि हिन धरणे खे कमज़ोर कयो वञे। ऐं हिकिड़ो त धरणे खे कमज़ोर कयो वञे ऐं ॿियो डायरेक्ट पीपल आहे, हूंदो न इनडायरेक्ट पीपल आहे, उहे आहिनि उन्हनि जो को हिते न को वास्तो आहे, न को तालुक आहे, न ॻाल्हि आहे, न मुहाल आहे, न धरणे सां, न वतन सां, न दरिया सां, न कंहिं शइ सां। घोड़ाड़े असांखे कुर्सी ॾियो, घोड़ाड़े असांखे नौकिरी ॾियो, घोड़ाड़े असांखे जज करियो, घोड़ाड़े असांखे पीजी करियो, घोड़ाड़े असांखे एची करियो। पेर पिया दबाइनि ख़ुदा जे वास्ते। वतन आहे त तव्हीं आहियो, सिंध आहे त तव्हीं आहियो, ही दरिया आहिनि त पाण आहियूं। तव्हांजे हिकिड़े ज़रे जी गद्दारी जो असां उन्हनि दोस्तनि खे वान थो करणु चाहियां। तव्हां जूं इहे ड्रामे बाज़ू न हलंदियूं। इहो न सम्झो तव्हां को अकेलो आहियां या ॿिया दोस्त अकेला आहिनि। असां तव्हांजो वकील हुजण जे नाते सां केयर करियूं था, ख़्यालु कयूं था, इज़त कयूं था। सीनियर हुजण जे नाले सां तव्हांखे एतिराम कयूं था, पर असांखे कमज़ोर न सम्झो। न को असीं कमज़ोर आहियूं। असां तव्हांखे ही जॾहिं हैदराबाद में SSP जी तारीख़ हुई चओ कुझु कोन थींदो। ज़ालनि जा रली खणियो सुधो पियो इन्हनि हमराउनि साॻियनि वटि अदा ज़िया साहिब ज़िया साहिब ज़िया साहिब ज़िया साहिब। पोइ ज़िया साहिब थुक उछलाई वरी उहा चटे वरितई। उनजा यार आहिनि, उनजा मिरासी आहिनि, उनजा दोल वॼाईंदड़ आहिनि। भई तव्हां केरु आहियो? तव्हां मूंखे ॿुधायो। सिंध बार काउंसिल उहा ई साॻी सिंध बार काउंसिल आहे न जे हिकिड़ी रेज़ोल्यूशन न पई कढी, न को कैनालनि जे इशू ते, न को तव्हां किथे कोन हो। तव्हां अॼु आया आहियो, तव्हां सिर्फ़ इन करे आया आहियो जॾहिं तव्हां ॾिसो था त सिंध जा माण्हू कल्ह कुर्बान मल्हाणी चयो त ॻाढ़ा झंडा न खणी अचो, असांखे हा में तकलीफ़ थी थिए, तंहिं करे कारा झंडा खणी अचो। अॼु छो न खणी अचूं? कुहाड़ी वारे झंडे खां तव्हांखे एॾी जेकॾहिं नफ़रत आहे त पोइ इहो अहिड़ो घेराव कंदो तव्हां 2 लफ़्ज़ न ॻाल्हाए सघंदो। तव्हांखे आउं ॿुधायां थो तव्हांजो शार्ट में हिकिड़ो माना तव्हां माफ़िलो ख़ता कलामी ऐं तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हाणे स्ट्रेटजी छा आहे तव्हांजी? ही दोस्त सां गॾु थिया आहियो, सुभाणे जे हिन इलेक्शन खे थियणु ॾींदासीं। तव्हां लेटर सिंध बार खे लिखियो आहे। मां इसरार वारनि सां ॿियनि सां बि ॻाल्हायो आहे त उम्मीदवार लेटर लिखनि, फ़ोनूं कनि त बाबा तव्हां उम्मीदवारनि खे इहा इलेक्शन पोस्टपोन कराइण लाइ कंहिंसां ॻाल्हायो आहे? छो त तव्हां उम्मीदवार आहियो। बेसिकली असां त सभु जेके आहियूं वोटर्स बि आहियूं, सपोर्टर्स बि आहियूं, या असां वकील आहियूं आम, असां सभु चाहियूं था त इलेक्शन पोस्टपोन थिए। हाणे उहा कीअं थींदी? ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहो तव्हां लेटर सिंध बार कढंदी। सिंध बार ते तव्हां या जेके उम्मीदवार आहिनि तव्हां उन्हनि सां रुजू कयो आहे? सर ॾिसो, असां उते दोस्तनि सां ॻाल्हायो आहे। जेके दोस्तनि खां असांखे पैगाम आयो उन्हनि चयो त कुर्बान मलाणू साहिब ऐं अयाज़ साहिब नथा चाहिनि त इलेक्शन पोस्टपोन थिए, बल्कि उन्हनि जो ख़्यालु इहो आहे 2-2.5 हज़ार वकील हितां निकिरी वञनि, जीअं धरणे खे कमज़ोर कयो वञे। अच्छा, कमज़ोर कयो वञे ऐं पीपल्स पार्टी जो वंगारी थी ऐं पीपल्स पार्टी सां गॾु पिए अचे। त बाबा ही साज़िशूं आहिनि, ॿियो छा आहे? मूंखे ॿुधायो। इलेक्शन महिल 20 ॾींहं बाद थींदी, ॻाल्हि ॿुधो, 20 ॾींहं खां बाद में इलेक्शन थी वेंदी, कहिड़ो आसमान किरी पवंदो, बिल्कुलु कहिड़ो सितारा हेठि लही ईंदा। बाबा तव्हीं खटे वञिजो। ऐं भला जेके हेसी ताईं सदर वेठा आहिनि, दोदा पुट या चन, उहे त चन सर साबित थिया आहिनि। तव्हां मूंखे ॿुधायो उन्हनि जो रोल कहिड़ो आहे, उन्हनि जी ॻाल्हि कहिड़ी आहे, उहे बीठा किथे आहिनि? अॼु को तव्हांखे हमरा उन्हनि मां नज़र अचे थो? का शइ कान्हे। अच्छा केबी साहब, तव्हां चयो त कुर्बान मलाणो या जेके ॿिया नाला आहिनि, त हाणे सिंध बार त असांजी इलाही मेंबर आहिनि, उन्हनि खे त 2 ॼणनि खे छॾियो तव्हां। असां ॿियनि सां राब्ता कयूं, मेंबर आहिनि सिंध बार जा, त उहे इलेक्शन जे हिन पोस्टपोन ते घणा फेवर में बि हूंदा, त उहे वेही करे असांखे हिकिड़े ॾींहं में असांखे इहो लेटर निकिरी सघे थो। सर आउं त सिंध बार काउंसिल खां तमामु मायूस आहियां, सवाइ हफ़ीज़ लाचारी साहिब, नईम कुरैशी साहिब साहिब किथे आयो, हाणे कहिड़ो कमु करिणो आहे ॿुधाए छॾ साईं, महिरबानी करे जिया साहिब, असांजो रोज़गार तोसां आहे। अड़े बाबा ख़ुदा आख़िर जेकॾहिं इलेक्शन हिकिड़ो त असां सभु चाहियूं था नथी थिए, जेकॾहिं थी वञे
त उन खां पोइ तव्हांजी स्टडी छा आहे उते वेंदो या असां बाइकाट कंदो? ॻाल्हि ॿुधो, क्लियर इलेक्शन जे थिए थी तो दोस्त भले इलेक्शन कनि, जेके गैरतमंद खे वोट असांखे ॾियणो हूंदो ॾींदो, जेके न ॾियणो हूंदो न ॾींदो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आऊं तव्हांखे ॿुधाए वञा, न को वड़ाइच साहब चवे थो, उन बि मूंसां ॻाल्हायो आहे, मूंखे चयो अथई भाई आप मेरे साथ खड़े हो यकजा, पहले दिन से खड़े हो, आप मेहरबानी करके मेरा साथ नहीं छोड़ो। मूं हुनखे चयो आहे बाबा आऊं तोखां हिकिड़ो मिंट परे न थींदुसि, पोइ दुनिया जो मुंहिंजा ज़ाती मफ़ाद ज़ाती शयूं इलेक्शनूं दौड़ी वञी पाए इलेक्शनूं पियो ईंदियूं पियो वेंदियूं। भला जे आऊं सदर थींदुसि त कहिड़ो यूनाइटेड नेशन जो सदर ऐं सेक्रेटरी थी वेंदो, चार्टर जहाज़ बि ठहंदा। ॿुधाई न, असांखे हिननि वांगुरु इहे तौर तौरां त करणी कान्हे। ज़ालंजार जी बाबा ज़ालंजार साहिब अची वियो, गाॾी खोलियो, या हुन जेको आर्टिफिशियल हिननि जो या हिननि जो जेको आर्टिफिशियल ट्रांसजेंडर आहे बिलू राणी, उन जा वटां सेरा ॻाईंदो, तंहिं करे उन जा सेरा मूंखां त कोन ॻाया थींदा। तंहिं करे असीं सम्झूं था वतन जे दोस्तनि सां गॾु बीठा आहियूं, वतन जे दोस्तनि सां गॾु वेहंदासीं। ऐं असांजो जे खटी हाराई हंधि तुंहिंजो ई, ऐं हिन कैंप ते 3 हमला थी चुका आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां दोस्त आहियो, हे एॾे नाज़ुक मरहले ते असीं बीठा आहियूं, असीं हिन कैंप खे छॾियो हलिया वञूं। पहिरियों ॾींहुं हिते सर्वे कई वई कैंपनि जी, असां उहे दोस्त ॿधा, मूं वटि उन्हनि जा जेके आहिनि से कार्ड्स पिया आहिनि, ऐं कार्ड ॾेखारे सघां थो। 3 दोस्त भॼी विया। ॿिए ॾींहुं उते फायरिंग थी, फायरिंग के उन्हनि खे फेस कयो, GSN जे छोकिरनि फेस कयो, छोकिरा ज़ख़्मी थिया। असां वड़ाइच साहिबु हिते सुतल हो, पोइ मूं वड़ाइच साहिब खे मिनतूं कयूं, हुन चयो आऊं न, आऊं हिते ई सुम्हंदुसि, मच्छरदानी में हिते सुतो पियो असां सां गॾु। पोइ मूं चयो लाला असां बि सुम्हण लाइ तयारु आहियूं, ख़ुदा जे वास्ते महिरबानी करे तूं असां लाइ अहम आहीं, सिंध जो केस पियो विढ़ी, तव्हां थोरो सिक्योर्ड पास जॻह ते वञो। बाक़ी ॻाल्हि इहा आहे, ही वतन फिरोश आहिनि, गैरतनि जा माना का शइ न आहे। कहिड़ी ॻाल्हि ते ॻाल्हियूं शर्म असांखे थो अचे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायां सर, जेकॾहिं उन्हनि ते ॻाल्हाइबो त ही पाण मुंहुं ॾेखारण जहिड़ा बि कोन्हे। आउं तंहिं करे सम्झां थो, हिकिड़ी ॻाल्हि तस्वर कयो, मुंहिंजी सिंपल ॻाल्हि इहा आहे त ही इलेक्शन ऐं गहरी साज़िश सम्झां थो हिन वक़्तु त हिकिड़े तरफ़ हिन धरणे जी स्ट्रेंथ खे कमु कयो वञे, उन में ॿिया माण्हू त हुजनि, घटि कान थींदी, ॿिया माण्हू त हुजनि, पर वकीलनि जी स्ट्रेंथ घटि कई वञे। सही, या थी सघे थो हिननि जो इहो बि इरादो हुजे त भई असां हिनखे कहिड़े तरीक़े सां टैकल करियूं जो वकील सभु ॿाहिरि निकिरी वञनि। तंहिं करे असीं सम्झूं था कि हिकिड़े असांजे वतन जे दोस्त खे, कंहिं हिकिड़े माण्हू खे, कंहिं हिकिड़े वकील खे तकलीफ़ आई आहे त असांजा हथ तव्हांजे गिरेबान में हूंदा। असां ॻाल्हायूं न था, महिरबानी दोस्तनि जी। सीनियर वकील कल हिन दोदन पुट चनेसर पुटनि हिननि गाॾियूं छॾायूं आहिनि, हिकिड़े हिकिड़े खां उन्हनि खे वञी झलियो आहे दोस्तनि, उते वठी वठां कई अथनि। दगाबाज़ी, धोखेबाज़ी ऐं बेशर्मीअ जी त हिननि जा तारीख़ लिखियल आहिनि। असांजे सीनियर एडवोकेट साईं बि हाणे सिंध जो वॾो नालो धणीबख़्श साहिबु, ही जेको इलेक्शन पई थिए हैदराबाद में, सिंध सॼी सरापा एहतजाज लॻी पई आहे। सम्झो त सिंध में असां लाइ त कज़ियो लॻो पियो आहे। असां सभु ही 7-8 ॾींहं आहे, केबी साहब जीअं ॻाल्हि कई, फैसल साहब जीअं ॻाल्हि कई त वकील माण्हू असां मिटीअ में धूड़ में राइश लाइ न, माना हर को पंहिंजे मदद पाण पियो करे, माना कुर्बानी पियो ॾिए। मां राति जो 2-3 बजे बि आयुसि त दोस्त रोड ते सुता पिया, त मां उन्हनि खां वीडियो भरियो पियो त मूंखे यार मच्छर तां चई बाबा असां हिते वेठा आहियूं, ऐं जेसि ताईं इहो असांखे नोटिफिकेशन न मिलंदो असां वेठा आहियूं। हाणे इन जज़्बे में जॾहिं पूरी सिंध हिते वेठी हुजे ऐं कश्मीर खां कराची ताईं कोर्टूं बंदि हुजनि, उते हिकिड़ी हैदराबाद जी ॿार इलेक्शन पई कराए, उनखे कीअं था ॾिसो? हम सम्झां थो त इहा ख़ुदि सिंध बार जे आइन जे ख़िलाफ़ आहे। जॾहिं तव्हां अनाउंस करे चुका आहियो सॼी सिंध में वर्क सस्पेंड हुजे, कोर्टूं बंदि हुजनि ऐं सॼो जुडिशल कमु बंदि हुजे,
ऐं उन दौरान तव्हां इलेक्शन करायो। इहा नंढी ॻाल्हि आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त वकीलनि सां गॾु सॼी सिंधी क़ौम हिन धरणे में शामिल आहे। उन दौरान हीअ इलेक्शन असीं सम्झूं था त हिन धरणे ख़िलाफ़, हिन मूवमेंट ख़िलाफ़ वॾी साज़िश आहे जंहिंखे हर हाल में नाकाम बणायो। असीं नथा चाहियूं त असां पंहिंजे वकील दोस्तनि जे साम्हूं अचूं, पर असां सम्झूं था त सिंध असांजे लाइ अवल ऐं आख़िर आहे। सिंध जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ जेकॾहिं का बि साज़िश थिए त पोइ सम्झो त उन्हनि वकील दोस्तनि जो ख़ैरु न हूंदो। असीं सम्झूं था त असां सिंध जे हिन जिदोजहद में हिन केनालनि ख़िलाफ़ जेका जिदोजहद आहे, कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ जेका जिदोजहद आहे, उनखे असां आख़िरी मरहले में दाख़िल करे चुका। बिल्कुलु। ऐं हिन वक़्तु एन टाइम ते जेकॾहिं असांजा कुझु वकील दोस्त हिन साज़िश में शामिल थिया, असां उन्हनि खे डिक्लेयर कंदासीं त उहे सिंध जा दुश्मन आहिनि, गदार आहिनि, ऐं उन्हनि सां कंहिं बि सूरत में पंहिंजो ठहराव कोन थींदो। तंहिंजे करे असीं उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयूं था इलेक्शन पोस्टपोन कयो ऐं हिकिड़ो मौक़ो ॾियो समूरनि वकीलनि खे। पोस्टपोन में न उनजी डेट वधायो। केबी साहब वकील कुझु लिखनि पिया ऐं मां तव्हांखे थोरो पढ़ी ॿुधाईंदुमि, छो त इलाही कमेंट अचनि पिया। उन में लिखनि था त केपी लगारी साहब बीइंग कैंडिडेट ऑफ पोस्ट ऑफ प्रेसिडेंट मस्ट मूव एप्लीकेशन टू सिंध बार काउंसिल। वरी केरु लिख चए थो त वाई केपी लगारी इज नॉट फाइलिंग द एप्लीकेशन बिफोर द सिंध बार काउंसिल। ठीकु आहे। मता तव्हां चओ त असां सभु वकील जेके आहियूं न, असां ईअं हुजूं हा त असां कल्ह बिलावल ऐं शहबाज जी प्रेस कॉन्फ्रेंस ते हली वञूं। ही सभिनि जूं सिग्नेचर असां सिंध बार खे पोस्टपोन जे लाइ एप्लीकेशन बि मूव थी चुकी आहे केपी लगारी साहब विथ ऑल एडवोकेट्स। त असां अॼु हाणे ॾिसूं था त उन्हनि जे हथ में छा आहे। पोइ सिंध बार जा जेके मेंबर आहिनि न, उहे हिननि धरणनि में न अची सघनि। ज़बरदस्त। पोइ उहे होशियारी वठनि, पोइ हुननि सां उहो असरु थींदो जेको असरु सिंध म्यूज़ियम में जन माण्हुनि सां थियो, जंहिंजो असरु हैदराबाद में जेको वकीलनि जो कन्वेंशन थियो, उहो कन्वेंशन यादि रखी ऐं पोइ सोचिनि, न त उन कन्वेंशन खां वधीक उन्हनि सां असरु कयो वेंदो। छो त हिन वक़्तु असां सिंध केस जे लाइ रोडनि ऐं रस्तनि ते आहियूं ऐं असीं कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं त सिंध काज़ खे नुक़सान। या तव्हां पीपुल्स पार्टी सां वञी बीहो, जेका हिन वक़्तु प्रूव थी आहे गद्दार जमायत आहे हिन वतन जी ऐं वतन फरोश आहिनि, दरिया फरोश आहिनि, या उन्हनि सां बीहो या माण्हुनि सां बीहो। असांजा हाणे छा आहे त ही हैदराबाद जा अलॻि, पर जिन माण्हुनि जा असांजी ॿियूं बारुनि जा बि दोस्त बीठा आहिनि, वकीलनि घोटकी जा बीठा आहिनि। हीअ असांजो दोस्त घोटकी बार जो बि आहे, KBA में प्रैक्टिस कंदो आहे, शिराज नाइज साहब। शिराज साहब तव्हां ॿुधायो त ही त हैदराबाद जा सभु वकील वेठा आहियूं ऐं हैदराबाद जी सुभाणे इलेक्शन आहे हाईकोर्ट जी। जीअं त तव्हांखे बि ख़बर आहे त तव्हांजी पंहिंजी घोटकीअ खां वठी कश्मीर ताईं कोर्टुनि जो वर्क सस्पेंड लॻो पियो आहे। हाई कोर्ट जा जस्टिस जेके न वर्क सस्पेंड करणु केॾो ॾुखियो हूंदो आहे, उहे बि बंदि लॻी पियूं आहिनि। त हैदराबाद वारनि इलेक्शन अनाउंस कई आहे, त उनखे ॿियूं बारूं सिंध जे माण्हुनि जी कुर्बानी ॾिसो, 100 बकरियूं खणी था अचनि कुर्बान जी। बिल्कुलु। साईं चयो त जॾहिं सिंध बार काउंसिल ऑलरेडी जेको वर्क सस्पेंड जो नोटिफिकेशन कढी चुकी आहे, त हुन बावजूदि इहा इलेक्शन असां हिकिड़े क़िस्म जी बिल्कुलु साज़िश था सम्झूं। डे 1 खां असां कराची खां निकिता आहियूं। साईं KB लगारी वारा ऐं ॿिया जेके बि वकील दोस्त हैदराबाद जा आहिनि, हिते एक्टिव रोल प्ले कनि था ऐं उहे ही जेको धरणो आहे, जेको हिन महिल सस्टेन लॻो पियो आहे ऐं मेंटेन लॻो पियो आहे ऐं माण्हुनि जो हिननि ते एतमाद आहे। ऐं सुभाणे जेकॾहिं इहे 1000-1500 वकील हितां छिड़ विछड़ थी वेंदा, त तव्हां छा था सम्झो इहा असांजी पोज़ीशन कमज़ोर न थींदी? इहे जेके बि माण्हू कनि था पिया, इन्हनि ते नज़र रखो ऐं पहिरें ॾींहं खां हिते साज़िशूं हलनि थियूं जिन माण्हुनि जा। असां हिते हूंदासीं सर, असांजा दोस्त, असां उमेद कयूं था ऐं अपील कयूं था साईं KB लगारी खे, ॿियनि दोस्तनि खे, त धरणे खे नाहे छॾिणो, भले इलेक्शन थी वञे। फैसल साहब तव्हांखे ऐं मां KB लगारी साहब, मां दोस्तनि खे इहो वठंदुमि त हिकिड़ो सीनियर एडवोकेट आहे, उन लिखियो आहे, एडवोकेट मुजीब आलम लिखियो आहे त आई वॉज द मेंबर ऑफ इलेक्शन कमिटी इन 2021. If candidate file application for postpone
the committee has no power to hold election without consent the candidate. त माना उन्हनि खे को पावर ई कोन्हे असांजी पोस्टपोन करे सघनि था। त हाणे माना सिंध बार खे त तव्हांखे by mostly members of Hyderabad High Court Bar Association. The application just before you have ऐं ॿियो हिननि खे इलेक्शन थी नवंबर में कराइणी, दिसंबर में कराइणी, अप्रैल में कहिड़ी इलेक्शन पिया था कराइनि, पर ठीकु आहे उहा बि असां क़बूल कई। असांजे सर जा ताज आयो, बादशाह आयो, भला 10-15 ॾींहं में कहिड़ी क़यामत किरी पवंदी। बिल्कुलु 15 ॾींहंनि खां पोइ आउं मोटी थो अचां, सभु पंहिंजूं इहे पिया हलियो, ॿुधो ई न ॾिसो त कीअं कड़काट कढ रहा आहिनि। ॿुधो असां पंहिंजे मुतहरिक दोस्त सिंध जो इशू आम आहे। बिल्कुलु हिन वक़्तु सिंध जो पर हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करियां थड़ी बख़्श, हिकिड़ी ॻाल्हि वाज़े थो कयां, असां मां को बि दोस्त उते न वेंदो। ज़िंदाबाद ज़िंदाबाद सिंध सां गॾु ज़बरदस्त। असां पंहिंजे प्यारे दोस्त असां असलम लगाई साहब, जेतिरो सुहिणी सूरत अथसि ओतिरी स्माइल बि सुठी अथसि, वरी कावड़ बि सुठी अथसि, इन करे सभु शयूं सुठियूं अथसि। हे ॾिसो हाणे वरी जॾहिं कावड़ कंदो त उहो बि तव्हां ॾिसंदो। अदा ही जेका हैदराबाद वारनि इलेक्शन अनाउंस कई आहे, इहा दोस्तनि जी जेका आम राय मां ॿुधी आहे त हाणे इहा साज़िश था सम्झनि। इन साज़िश खे पोइ छा साज़िश रहणु ॾिबो या असां इन साज़िश खे ख़तमु कयूं, उन सां कहिड़ो लाइमल जोड़ियूं, स्ट्रेटजी छा हुजणु खपे, ऐं इन जे पोयां बेनिफिशियरी केरु था थियनि। जेके तव्हां के बी साहब वारनि ॻाल्हि त 5 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहंनि में कहिड़ो आसमान किरी पवंदो। बाबा सदर पोइ तव्हां थीजो, जनरल सेक्रेटरी तव्हां थीजो, सभु तव्हां थीजो, पर सिंध खां त वफ़ा करणु ॾियो, असांखे सिंध सां त बीहणु ॾियो। ॾिसो पाण खे सब्र सां तहमुल सां सभिनी साज़िशनि खे मोह ॾियणु खपे जेको पाण ॾींदा आहियूं, ठीकु आहे न। बेनिफिशरी ज़ाहिर सरकारी टोलो आहे, हुकुमरान टोलो आहे, जिन जी हिते हले कोन थी। आउं हाई कोर्ट जो वकील आहियां, 10 साल मुंहिंजी प्रैक्टिस आहे, समूरा यूज़ क्लियर हुजण जे बावजूदि मुंहिंजो नालो न आहे, ठीकु आहे। ऐं असांजो ख़वातीन समेत हुननि जा नाला न आहिनि। जॾहिं लिस्टूं ॾिठियूंसीं, रड़ियूं कूकूं कयोसीं त हाणे वरी नाला लॻाए असांखे मोकिलियो अथनि। अलाए उहा कूड़ी लिस्ट आहे, अलाए सची लिस्ट आहे। तंहिं करे ही साज़िश सिंध काज ख़िलाफ़ आहे। पाण हिते वेठा आहियूं, पंहिंजो को ज़ाती इंट्रस्ट कोन्हे, सॼी सिंध हिकिड़े पासे बीठी आहे। ही त माण्हू था खिलाइनि, हिननि खे को अक़ुल कोन्हे। इहे मलाणा, इहे बलाणा, इहे टके जा माण्हू, हिननि खे को मथो कोन्हे। जी पीपल्स पार्टी जो मथो फिरी वियो आहे, राति जशन मल्हायो अथनि, अॼु वरी कैनाल खिलाफ़ जलसो पिया कनि। को अक़ुल हूंदो आहे माण्हू खे, को सम्झ हूंदी आहे, हिननि खे का सम्झ कोन्हे। ही धरणू छॾे उते हमरा पहुता आहिनि, साईं इलेक्शन ते इंतज़ाम मुकमल आहिनि, छाजी इलेक्शन था करायो। 150 माण्हू कराची जा जेके उन्हनि उते हाई कोर्ट में वोट कया आहिनि, उहे लिस्ट मां खणी आया आहियो, कूड़ा बैल्ट पेपर खणी आया आहियो। हैदराबाद में सूरत हाल इहा आहे, उते असांजा ॿिया दोस्त वेठा आहिनि, न लिस्ट थी लभे, न लिस्ट फाइनल थी आहे। जेके क्लार्क वग़ैरह आहिनि इहे गुम आहिनि, इलेक्शन कमेटी जो को मेंबर कोन थो लभे। इलेक्शन था करायो, मश्करी था कयो। जेकॾहिं अहिड़ी इलेक्शन कराइणी आहे त मलणा बलणा ही जेके 4 जेके छाड़ता आवाज़ आहिनि, बाबा नाला अनाउंस करे छॾियो। असां खटियो त छा, हारियो त छा, पुछे केरु थो। जेके खटे आया आहिनि उन्हनि खे पुछे केरु थो, उन्हनि खे चओ पंहिंजी मर्ज़ी सां स्टेज ते वञी सघो था, ॻाल्हाए सघो था। तंहिं करे हिननि खे चऊं था या त साज़िशूं बंदि करे इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ करायो, फेयर लिस्ट ठाहियो। जेकॾहिं हफ़्तो इलेक्शन अॻियां थींदी त का क़यामत कान्हे थी। बिल्कुलु 3 महीना अॻे ई डिले करे चुका आहियो, 4 महीने। हर साल दिसंबर में इलेक्शन भाईजान लाइव चल रहा है। अभी सिंध बार काउंसिल के हमारे मेंबरान हैं, हाफिज लाशारी साहब कह रहे हैं कि मैं बहुत लड़ा हूँ, लेकिन पीपल्स पार्टी के जो एजेंट हैं वो कहते हैं कि होनी चाहिए, इसलिए होनी चाहिए कि क्योंकि हमें धरने की स्ट्रेंथ कम करनी है और ये मामला शेम 1 मिनट मैं स्पीकर ऑन करूं भाईजान। सिंध बार जो मेंबर हफीज लाशारी पे गाला है। जी वालेकुम सलाम। हफीज भाई सुमेर बात कर रहा हूँ। ये हम चाह रहे हैं कि इलेक्शन क्यों नहीं मुलतवी हो रही, कौन से अनासर हैं जो इलेक्शन करवा रहे हैं। ये पूरी सिंध तो यहाँ पे बैठी हुई है। कमेटी का इजलास था, कुछ मेंबरान ऑनलाइन पे, मैंने इनको कैटेगरी कहा कि ये इलेक्शन आप लोग करा रहे हो, ये धरने को नाकाम बनाने की साजिश है, क्योंकि हमारे बहुत सारे दोस्त वहाँ धरने में हैं और जो है
मेजोरिटी नहीं चाहती इलेक्शन हो। मैंने सख्ती से मुखालफत की। मैं मेंबर एग्जीक्यूटिव कमेटी हूँ, मैंने शदीद मुखालफत की। मैंने कहा ये इलेक्शन नहीं होने। फिर उन्होंने कहा कि हमारे पास कोई एप्लीकेशन नहीं है। मैंने केबी लगारी से रब्ता किया। मैंने सईद अब्बासी ने केबी लगारी से रब्ता किया, भाई आप कोई एप्लीकेशन कम से कम लिख के लाओ। जब एप्लीकेशन भी लाया हमने, मैंने ये भी पुटअप करवाया, इन्होंने नहीं माना। क्योंकि मैं मेजोरिटी में नहीं हूँ, लिहाजा ये लोग इलेक्शन करवा रहे। मैंने इसकी मुखालफत की है और मैंने ओपन एग्जीक्यूटिव कमेटी में ये कहा कि मैं इसकी मुखालफत में हिमायत नहीं करता हूँ। मैं समझता इलेक्शन करवाना एक साजिश है। और नईम भाई भी इनसे लड़ा है, नईम कुरैशी भी, नईम भाई भी लड़ा है और मैं मेंबर हूँ एग्जीक्यूटिव कमेटी का। मैंने ओपन मुखालफत की। हफीज भाई, हम आपके तवल्सुल से अपने सिंध बार के सजाद चांडियों को भी रिक्वेस्ट करते हैं कि वो भी इस चीज को देखें। वो भी देख रहे हैं कि पूरी सिंध यहाँ पे बैठी हुई है, पूरा सिंध यहाँ पे बैठा हुआ है। मिनट सर, इसके मेंबर कौन कौन है इसके, आप ये थोड़े नाम बता देंगे? इसमें आया सिंघू साहब है, कुर्बान बलानो साहब है, इनायत जदीद साहब चूंकि यहाँ पे नहीं है, और यासिर अरफात शर साहब है, और भी बहुत सारे मेंबरान हैं। आज इतने में सबने ऑनलाइन लिया, लेकिन मैंने शदीद मुखालफत की। माना सारे पीपले ये चाह रहे हैं कि हमारी इलेक्शन वो हो जाए ऐसे। और सिंध, अच्छा, मेन रीजन ये है कि जैसे इन्होंने केबी साहब ने बताया कि यहाँ की स्ट्रेंथ कम करनी है, वुकला को कम करना है। मैं अब तो सर्टिफाइड हो चुका है। ज़ाती तौर में समझता हूँ कि सम्मेलन साजिश के बावजूद असांखे बाइकाट न करणु खपे, असांखे इलेक्शन में वञणु खपे। असांजा दोस्त हुते आहिनि, असांखे ॾिसो हर महाज़ ते जंग विढ़णु खपे, सब्र सां, तहमुल सां। असां इहो सम्झूं था इहो साज़िशूं पहिरें खां असांजे ख़िलाफ़ आहिनि। जीअं अॻु में समूरियूं साज़िशूं असां दफ़न कयूं आहिनि, त ही साज़िश बि असां दफ़न करे सघूं था। असांजा ॿिया दोस्त हर नाले ते असां विढ़िया पिया आहिनि। सूरत हाल में बि इलेक्शन कराइनि था, असांखे इलेक्शन में वञणु खपे। उनजो फ़ैसिलो सिंध जो आम कंदो, तारीख़ कंदी। लेकिन 2 कलाक असां वोट कास्ट करणु वेंदासीं, को फ़र्क़ु कोन पवंदो। हीउ सिंध जो मोर्चो आहे, ॿिया असांजा वकील दोस्त संभालींदा। असांखे वञणु खपे, असांखे समूरियुनि साज़िशुनि खे बेनकाब करणु खपे। अदा ही असांजा मलीर बार जा बि मूं तव्हांखे चयो त हैदराबाद बार जो मसइलो न आहे, ही पूरी सिंध जो मसइलो आहे। छाजे करे त पूरी सिंध जा वकील हिते आहिनि। त अतीक साहब, हे जेको हैदराबाद वारनि इलेक्शन अनाउंस कयो आहे, तव्हां बि हैदराबाद बार में प्रैक्टिस कई आहे ऐं तव्हां उतां जे माहौल खां बि वाक़िफ़ आहियो, त अहिड़े माहौल में इलेक्शन छो बि कराई वञे? सही सॼी सिंध खे ॾिसणु घुरिजे त हिते मेजॉरिटी जेके बि वकील आहिनि हिते मौजूदु आहिनि। हैदराबाद हाई कोर्ट जी जेका इलेक्शन आहे उनजी जुरिस्डिक्शन मां ॿुधायां त डिस्ट्रिक्ट खे टंडो मोहम्मद खान बि हैदराबाद हाई कोर्ट में थो अचे, सही, टंडो अलियार हैदराबाद हाई कोर्ट में थो अचे। यस, इहा तव्हांजी इंपॉर्टेंट पॉइंट आहे। मटियारी हैदराबाद हाई कोर्ट जी इलेक्शन मेंबर आहिनि उहे। नवाब शाह, दादू, जामशोरो, इहे सभु वकील मेजॉरिटी 80% न धरणे में बबरलो बाईपास ते ॾींहुं राति असां सां मौजूदु आहिनि। तव्हां भलो था, सभु दोस्त वेठा आहिनि, ॾींहुं राति वकील ते मौजूदु आहिनि। हिन सिचुएशन में मतिलबु सिंध जे इशू खां हिननि खे इलेक्शन प्यारी आहे। इहो पीपुल्स पार्टी जी हमेशह इहा सियासत रही आहे, इहा हिननि जी चाल रही आहे त प्री पोल रिगिंग थींदी। माना त असां बसि कंहिं तरीक़े सां टोपी ड्रामे सां इलेक्शन कुछ दोस्त जज्बाती में कमेंट कन पिया, वकील ही आहिनि हाई कोर्ट जा, उहे लिखनि था। शौकत अली एडवोकेट आहे, उहो चए थो तालाबंदी करणु घुरिजे, मेन गेट ते ताला हणणु घुरिजे। सीनियर एडवोकेट आहे मोहम्मद खान शेख मलीर बार जो, उन लिखियो आहे त मौजूदा हालतुनि में हैदराबाद हाई कोर्ट बार जी इलेक्शन कराइण नाइंसाफ़ी आहे। बिल्कुलु नाइंसाफ़ी आहे। मां हिन मीडिया जे थ्रू, सोशल मीडिया जे थ्रू मां हिन जे इलेक्शन कमीशन जे चेयरमैन खे यासिर अरफात चरगे, जेको ख़ुदि पीपुल्स पार्टी जो हिकिड़ो बूट पॉलिश मेंबर आहे, हू जल्दी जेको मथे उभिरी आयो आहे, डिस्ट्रिक्ट खैरपुर खां इलेक्ट थी आयो आहे मेंबर, उनजी त उनखे एंट्री बंदि कंदासीं असां हाई कोर्ट में। कैंडिडेट सभु धरणे मुदा। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, ॾिसो यासिर अरफात शर जे बार जो मेंबर आहे खैरपुर जो, उन ते असांजो सेक्रेटरी ऑफ साईं मोहम्मद जुमन सतो, उहो असां सां गॾु आहे। उनजो सदर जेको एजाज़ आहे उन सां बाक़ाइदे मोहमारी थी इजलास जे अंदरि। ॻाल्हि ही आहे त उन सां इन ॻाल्हि ते त उहे त वंगर ई लॻा वेठा आहिनि पीपुल्स पार्टी जा। उहे चवनि था वड़ाए साहिब जो घेराव कयो वञे। दादा दानियाल से तो असांजो प्यारो दोस्त दानियाल, हैदराबाद में इलेक्शन थिए पई, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं हैदराबाद जो जेको नौजवान वकील आहे उनजी छा थॉट्स आहिनि इन इलेक्शन जे बारे में?
सर नौजवान वकील त शुक्रियो पियो अदा करे अहिड़नि क़िस्म जे माण्हुनि जो जेके रोज़ हिकु नओं स्टेप अहिड़ो खणनि था जो असांखे उन्हनि खां वधीक नफ़रत थिए। शायदि ही जेको अमल कनि था, हिकु तरफ़ तव्हां हिकिड़ा कंडेमिनेशन लेटर कढो था, सिंध बार काउंसिल हिकिड़ा लेटर कढे थी त लेटिकेंट खे असां हलो न कंदासीं, कोर्टुनि खे तव्हां ताला हणो था। छा तव्हांजी हाणे मर्ज़ी जा फ़ैसिला थींदा? जॾहिं तव्हां कोर्टुनि जा इंसाफ़ जा ताला हणी करे दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि त पोइ इहे जेके सियासी माण्हू, चलो ठीकु आहे, के बि साहब खटे अचे, इसरार खटे अचे, इन्हनि खे खटे करे कोर्ट ई बंदि कराइणी आहे जेका ऑलरेडी बंदि आहे। त हिन वक़्तु कहिड़ी अहिड़ी नीड आहे इलेक्शन्स जी जेका हिननि जे सर जे मथां सवार आहे जो हीअ अची करे हिते वीडियोज़ पिया भरनि त सुभाणे एनी हाउ थींदी, वरी मथां इन्हनि जो अञा हिन में पेट नथो भरिजे त वरी हिकिड़ो ज़िद ते लही पिया आहिनि। हींअर तव्हां पाण ॿुधो हफ़ीज़ लाशारी साहिब जी ज़ुबानी, त उहे सभु जेके लंजार बार काउंसिल जा टाउट मेंबर आहिनि उहे सभु इन शइ ते इसरार आहे उन्हनि जो त एनी हाउ इलेक्शन्स थिए। हाणे जे इलेक्शन थिए थी त 9 ज़िलनि जा जेके हाई कोर्ट बार हैदराबाद जा मुंसलिक मेंबर आहिनि, चाहे उहो टंडो लयार जो आहे, चाहे उहो दादू जो आहे, चाहे उहो जामशोरो जो आहे, उहो हिते पुॼे पियो ऐं उहो हितां वरी वापसि वञे। इन जे करे के बि साहिब जो जेको फ़ैसिलो आहे असां हुनखे लबे कयूं था। असां मां हितां दोस्तनि मां को बि इलेक्शन जे लाइ न वेंदो ऐं असां हिन इलेक्शन जो मुकमल तौर ते बाइकाट कयूं। थैंक यू। अदा असांजो सीनियर एडवोकेट भाउ जनी हैदराबाद में इलेक्शन पई थिए, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? ऐं हीअ जेका मोस्टली जीअं साईं जिन ॻाल्हि कई त अतिकार आहिनि, दानियाल वारनि, त 9 असांजा जेतिरा ज़िला आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुभाणे सभु जेकॾहिं इलेक्शन थिए थी त वकील डिस्टर्ब थींदा, वकील या त हिते ईंदा या त होॾे वेंदा। माना हितां जी छा स्ट्रेंथ करण जी, घटि करण जी साज़िश आहे हिन जे पोयां? अदा हीअ ज़ाहिरी तौर ते हर माण्हू ॾिसे थो त वॾी साज़िश आहे। ऐं जॾहिं सिंध बार काउंसिल वर्क सस्पेंड कयो आहे, कहिड़े रूल मुताबिक़ इलेक्शन कराइनि था। ऐं हींअर के बी साहब जेके हिते असांजा हाई कोर्ट बार जा मेंबर आहिनि, सभिनी मुश्तरका हिकिड़ी एप्लीकेशन मूव कई आहे सिंध बार काउंसिल खे त बाबा इलेक्शन न थियणु खपे ऐं हिनखे डेट खे एक्सटेंड करे अॻिते कयो। हीअ हिकिड़े ख़ौफ़ में मुब्तला आहिनि। अगरि हीअ असां कैनालनि वारो नोटिफिकेशन वठी वञूं था त हुननि खे ख़बर आहे त असां हूअं ई कोन खटींदासीं। हीअ हिकिड़ी हिन जी प्री प्लान सिस्टम आहे जेको 45 ऐं 47 फॉर्म जे ज़रिए सभु दोस्त अॻिते आया आहिनि। हीअ कमु उहो हले थो पियो ऐं असां दोस्तनि मां हितां खां केर बि कोन इलेक्शन में वेंदो न वोट ॾींदो ऐं हीअ जे इलेक्शन थींदी गैर आइनी गैर कानूनी हूंदी ऐं हुनखे असां एक्सेप्ट नथा कयूं। ज़बरदस्त दोस्तो, सभिनि जो आख़िरी राय इहो आहे। असांजे प्यारा सीनियर एडवोकेट ज़ीशान बुर्दी, मुंहिंजे ख़्याल में त तव्हां ऑडिटर रहिया आहियो न, हाणे हिकिड़ा इलेक्टेड ऑडिटर, माना त ही तव्हां उन्हनि खां पुछूं था त ज़ीशान भाउ तव्हां बि हिते वेठा आहियो, हिकु वॾी इलेक्शन पई थिए, हाई कोर्ट जी इलेक्शन हिकिड़ी नंढी इलेक्शन न आहे हिकिड़े ज़िले जी, जंहिंमें एतिरा ज़िला एतिरा वकील डिस्टर्ब थींदा। स्ट्रेंथ घटि करण जी साज़िश आहे या धरणो असांजे हिनखे डिस्टर्ब करण जी साज़िश आहे या पंहिंजा जेके कैंडिडेट आहिनि उन्हनि खे खटाइण जी साज़िश आहे? हिकिड़ी मोतबाना गुज़ारिश कंदुसि सिंध बार काउंसिल खे त असां इन बेस में नथा वञणु चाहियूं त या तव्हां साज़िश आहे या कुझु, पर रिक्वेस्ट थो कयां त जॾहिं जेके कैंडिडेट्स आहिनि उहे तव्हांखे मिनथूं पिया था कनि, जेके वोटर्स आहिनि तव्हांखे मिनथूं पिया था कनि, त तव्हां छो नथा मुलतवी कयो? तव्हां छो नथा मुलतवी कयो? केबी साहब जी जल्दी ॻाल्हि हिकिड़ो अर्ज़ ॿियो करे वञा। ऐं तोता पुट हिन चनेसरनि खे इहो ॿुधायूं था जे तव्हां खटरे बि आहियो न मुंहिंजा भाउ, त पैरेलल पार्टी ठाहे ऐं पंहिंजी पार्टी ठाहे तश्कील ॾेई तव्हांजो तोता पुट कोन वेही सघे सम्झनि था सॼी साल टोपन इहो ई चवंदुसि त पोइ एतिरी ज़िद छो सिंध बार काउंसिल खे? छो नथा जेको आहे पंहिंजे मेंबर्स जो जेको आहे सुभाणे जी इलेक्शन आहे, थोरो उन्हनि खे टांडो ॾियूं। सभु जेके पंहिंजे हाई कोर्ट जा जेके वोटर्स आहिनि हिते मौजूदु आहिनि, पंहिंजे घरनि खां निकितल आहिनि, पोइ हरूभरू इहा ज़िद छाजे लाइ? महिरबानी करे असांजे गुज़ारिश खे कंसीडर कयो वञे ऐं हिन इलेक्शन खे तव्हां कैंसिल भले न कयो, असां कैंसिल करण जी ॻाल्हि कोन था कयूं, असां रीशेड्यूल करण जी ॻाल्हि नथा कयूं, असां 8-10 ॾींहं हिनखे अॻिते करण जी ॻाल्हि कयूं था त जेसीं मेन मसइलो जेको सिंध जो जेको काग आहे उहो जेसि ताईं हल नथो थिए तेसि ताईं तव्हां हिनखे अॻिते कयो। जॾहिं त कोर्ट जो सस्पेंड आहे
त पोइ इलेक्शन छो नथी मुलतवी थी सघे? थैंक यू। अदा ही आम माण्हू खां बि हाणे वठंदासीं, वकीलनि खां वरितोसीं। असांजो प्यारो दोस्त आहे, तारुफ़ जो मोहताजी न आहे। ही असांजो पूरी सिंध में हिकु अदा हैदराबाद बार जी सुभाणे इलेक्शन आहे हाईकोर्ट बार में, जंहिंमें असांजा घणा 9 ज़िला आहिनि, 10 ज़िला आहिनि। 10 ज़िलनि मां माना उन्हनि जा वकील आहिनि। उन्हनि वकीलनि जो हितां खां वञण ऐं उहे डिस्टर्ब थियण, त आम राय छा आहे? तव्हां छा था सम्झो हिनखे? मां सम्झां थो वकील मुंहिंजे सिर जा साईं आहिनि ऐं हिन ई स्ट्रगल खे वकीलनि ई अॻिते आंदो आहे। पर ज़ाहिर आहे कुझु बी टीम जा माण्हू बि आहिनि। मां माज़रत सां नालो न वठंदुमि, उन दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि। हा, असां मौला खे मञो, हिन सिचुएशन में जेकॾहिं तव्हां इलेक्शन था करायो त सही सिधी हर माण्हू तव्हांखे ईअं सम्झंदो त बी टीम पीपुल्स पार्टी आहे। सो महिरबानी करे हिन माहौल में हिन वक़्तु धरणो लॻल आहे। लखे सिंधी बिला तफ़रीक बग़ैर पार्टियुनि खां माण्हू तव्हां सां गॾु बीठा आहिनि ऐं हिन वक़्तु सिंध जा वकील जेके आहिनि न दुनिया लेवल ते माना हिकिड़ो वॾो इनक़िलाब जो नालो खणी करे साबित थिया आहिनि। सो उन स्ट्रगल खे कमज़ोर कराइण जे लाइ ॿिए तव्हांखे मां आम शहरी थी करे, आम समाजी कारकुन थी करे हथ थो ॿधां त हिन माहौल में इलेक्शन न करायो। ऐं सभु वकील हिते मौजूदु आहिनि। ज़ाहिर आहे जेकॾहिं इलेक्शन कराईंदो त उहे दोस्त बि होॾे ईंदा ऐं धरणो कमज़ोर थी सघे थो। महिरबानी करे जेकॾहिं असां आजिज़ ग़रीबनि जो जेकॾहिं तव्हां इहे ॿाहूं ॾिसी सघो था त ॿाहूं था ॿधूं त इलेक्शन न करायो। तव्हांखे असांखे जेके कराइनि था उन्हनि खे असां चऊं था त शर्म अचणु खपे त माण्हू जेके आहिनि आम माण्हू वकील न तव्हांखे ॿाहूं ॿधनि था त इलेक्शन न थिए। दोस्त हितां केर बि न वञे। तव्हांखे केॾी वॾी ॻाल्हि ॿुधायनि त अदा ही जेको वकीलनि जो मामिलो इंटरनेशनल मामिलो पियो हले। असांजो धरणो इंटरनेशनल सिंधी क़ौम हिकिड़ी उथी खड़ी थी आहे ऐं उन माहौल में तव्हां ही जंग जे मैदान में असां वेठा आहियूं। तव्हां जंग जे मैदान में हिकिड़ा हरबा पंहिंजा यूज़ करे असांजा सिपाही जेके आहिनि तव्हां जंग जे सिपाही में वठी था वञो, पर असांजा अहिड़ा सिपाही ऐं जोधा जवान अथव जो को बि हितां न हटंदो, हिकिड़ो इंच बि कोन चुरंदासीं। हिकिड़ी तव्हां जेके बि शयूं चवंदो कंदो, तव्हां हिननि खे पैसा ॾींदो, कुझु बि कंदो। मां राति बि हिननि माण्हुनि सां जेके रोडनि ते सुता पिया पुछो पिए त तव्हांखे का नौकिरीअ जो आसरो अथव या को त लख रुपया तव्हांखे मिलंदा हितां वञण खां पोइ? आख़िर छा आहे जो तव्हां मच्छरनि में सुता पिया आहियो? त उन्हनि चयो त असां पंहिंजी सिंध लाइ आहियूं। यार अहिड़ो जज़्बो तव्हां किथे मिलंदो? अदा जखराणी साहब असांजो मुतहरिक एडवोकेट आहे, उन खां पुछूं था त अदा हे हैदराबाद, तव्हां हैदराबाद जा मेंबर आहियो ऐं सीनियर एडवोकेट आहियो। मुंहिंजे ख़्याल में त तव्हां दुरानी साहब सां बि कमु कयो आहे, त आख़िर उन्हनि खे बि तव्हांजी गुज़ारिश छा हुजणु खपे ऐं इलेक्शन जेका छोपी कराई वञे तव्हां उन ते ॿुधाइजो थोरो। इलेक्शन असां हिन ॿार खे ई नथा, जेको सिंध बार काउंसिल आहे असां हुनखे लंजार बार था सम्झूं। ऐं हिन जेको असांजो धरणो आहे, जेको सिंध जे बका जी जंग पई विढ़े, असां सभु वकील हिते वेठा आहियूं। इन मौक़े ते ही जेका इलेक्शन पिया कराइनि असां हिनखे बिल्कुलु साज़िश था सम्झूं। इहे इलेक्शनूं पियूं थींदियूं, असां हिते सिंध अमड़ जे बका जी जंग पिया विढ़ूं ऐं मां सम्झां थो इहो सभिनी खां मथे हुजणु घुरिजे इहो काज़ असांजे लाइ। थैंक यू सो मच दोस्तो। मां तव्हां सभिनी खां वती ऐं वकीलनि खां आम राय इहा ई आहे त इलेक्शन असांजी न थियणु घुरिजे ऐं वधीक जेके बि दोस्त आहिनि असां उन जा लाइ अमल KB साहब खां पुछंदासीं त आख़िर में हू लाइ अमल कहिड़ो जोड़ींदो जेकॾहिं इलेक्शन थिए थी ऐं शाम ताईं असांजो लाइ अमल वकीलनि जो छा हुजणु खपे इहा सभु सोचे करे मुशावरत करे ॿिया दोस्तनि असांजा नवीद जरवार वारा, इसरार वारा सभु असां मिलंदासीं हिते। उहे बि शायदि हिते ई आहिनि, असां उन्हनि सां मिलंदासीं। मूंखे सवेर नवीद जरवार बि ॻाल्हायो आहे, उन बि इन शइ खे कंडेम कयो आहे। त हाणे हिकिड़ो या त को अहिड़ी स्ट्रेटेजी ठाहिजे सुभाणे जे लाइ रोकण जे लाइ, त या त पोइ हिकिड़ी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस करे छॾिजे KB साहब, या त गॾियल हिकिड़ी कंडेमनेशन जी प्रेस कॉन्फ्रेंस कजे या हिकिड़ो लाइव सेशन कजे। सभु दोस्त करे घटि में घटि असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायूं। थैंक यू। मुंहिंजा साईं ॻाल्हि इहा आहे त शाम जो दोस्तनि सभिनी खे गॾु कयूं था इंशाअल्लाह ताला। बाक़ी उस्ताद बुखारी जो हिकिड़ो बेशेर आहे, तूं पंहिंजे अचण जी दे पक त पोइ असीं छा छा न कंदासीं ॿुधाए न। फराद साहब बि तव्हांखे पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर थो चवां, फराद एडवोकेट सीनियर बि तव्हांखे ॾिसेव पियो। पर ॻाल्हि इहा आहे त फराद, अस्सलाम वालेकुम फराद भाई। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, गद्दारनि खे
अदा गदारो ये कोन थींदो साज़िशूं बि करियो ऐं तकरीरूं बि अची करियो ऐं सिस्टम करियो पोइ अला मालिका थैंक यू दोस्तो वरी असां शाम जो तव्हांखे वधीक इन